अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त सभई दोस्त ठीक ठाक ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोहब सिरचंद ग्रैंड ड्रामे जे बारे में। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज भाग वारनि दोस्तनि खे मिलंदी आहे। तो उन जे करे मां चवंदो आहियां त मुंहिंजो यूट्यूब चैनल अगरि तव्हां वटि पहिरियों चुकर आयो आहे त उनखे ज़रूरु सब्सक्राइब कजो, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं भरंदी सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। दोस्तों कमदार निवाज़ जे पोयां हथ धोई पवंदो, पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त तव्हांजो हू लोफर तव्हां खां भॼी वियो। मूंखे लॻे थो तव्हांखे इहो वठ कोन ॾींदो। हाणे मां पंहिंजी जान सॼो उन जे नाले करे छॾींदुसि ऐं मां हाणे उन जे पोयां हथ धोई पवंदुसि। ऐं ॿिए पासे सोजरो ऐं सोजरे जी घरवारी सनम लाइ घणो परेशान हूंदा त हू कहिड़ा कहिड़ा कम पियो करे। सोजरे जी घरवारी ईअं चवंदो त हू अहिड़ो कमु करे जो उन जी नौकिरी हली वञे। सोजरो चवंदो त मूंखे हू का बि नथो ॿुधाए त हू हींअर कहिड़ा कहिड़ा कम करे रहियो आहे। ऐं ॿिए पासे शायदि पंहिंजी मासी खे धमकाईंदो त तोखे ऐं फिज़ा खे रहणो आहे त पोइ मुंहिंजो हुकुम तव्हांखे मञणी पवंदी। त पोइ आंटी चवंदो त मां तुंहिंजी हर हुकुम न मञींदुसि ऐं न ई तुंहिंजी ॻाल्हि मञींदुसि, छो जो तूं ग़लति रस्ते ते हली रहियो आहीं। ऐं ॿिए पासे आंटी नौरोज़ सां घणो नफ़रत कंदे लॻी वेंदो। आंटी नौरोज़ खे घर में अचण बि न ॾींदो ऐं शायदि चवंदो त मूंखे पोइ बि कहिड़ी बि क़ीमत अदा करणी पए, भली मां अदा कंदुसि, पर इन नौरोज़ खे ज़िंदा कॾहिं बि न छॾींदुसि। मां हर हाल में इन नौरोज़ खे ज़रूरु मारींदुसि। फिज़ा सां गॾु ॾिसंदो आहियां त मुंहिंजी बुत ते टिन ॾींहं चढ़ंदियूं आहिनि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।